तो भी संगत हुजे या सिंध जूं जेके कॉन्फ्रेंस या सान्यावन जेके बि थींदियूं आहिनि उन्हनि दरोगो अॼु पर जॾहिं खां वठी करे हीउ मामिलो थियो आहे त इन इशूअ खे उन्हनि हाईलाइट कयो आहे। हाणे हिकिड़े लिहाज़ खां ॾिठो वञे त हीउ को ताज़ो वाक़ियो कोन्हे को कारूंझर हुजे या के सिंध जा ॿिया अहिड़े क़िस्म जा जेके मामला आहिनि उन्हनि समूरनि मामलनि ते हीअ समूरी जेका रियासत आहे उन जो इहो साॻियो वर्ताव रहियो आहे जेको हिन कारूंझर जे मामले ते रहियो आहे। तव्हां ॾिसो त कल्ह जो मामिलो हो त इहो भंडी भंडार जेके इहे संत जा बेट हुआ उन्हनि बेटनि खे जॾहिं अॻी गवर्नमेंट हुई इमरान जी त उन में ही हुकूमत हुई जेके ॼण इहे निकिरी पिया त बाबा इहे खपाइनि था। पर हाणे राति जे पेट हिन ख़ासि तौर ते जेका हीअ गुज़िरणी ईद थी उन ईद जे मौक़े ते हुननि इहे कानून पास करे छॾिया ऐं सिंध जे माण्हुनि खे ॼण त गफ़लत हुई या उन्हनि खे कंहिं खंजो ई कोन ईअं राति जे पेट में हुननि उहे सभु विकिरो करे छॾिया। यानी सिंध जी जेका सामूंडी पटरी आहे उहा वई गुम थी। हाणे उन खां पोइ वरी अचनि था त हीउ जेको कारूंझर आहे कारूंझर जो मामिलो बि को अॼु जो कोन्हे को इहो सालनि खां तमामु घणे अरसे खां वठी करे कारूंझर खे टुकींदा कटींदा वढींदा रहिया आहिनि। हाणे जेको कारूंझर आहे त जीअं दोस्त मुंहिंजो हिते अॻु में ॿुधायो त इहा सिंध जी हिकिड़ी अलामत आहे, सिंध जी सुञाणप आहे, सिंध जो हज़ारे सालनि खां वठी इहो वरिसो आहे। इहो कारूंझर आहे जंहिं कारूंझर जे कुख में वेही रूपरे कूड़ीअ सिंध जी आज़ादी जे लाइ अंग्रेज़नि सां हुन वेढ़ांत कई हुई। हाणे उहो कारूंझर आहे उन कारूंझर खे इहे कटनि था। उन कारूंझर मंझां तेल बि असांजो आहे, उन में इहे कीमती पथर बि आहे, ॿी मदनियात बि आहे। उहो सभु पंजाब पंहिंजी मालिक उन खे सम्झी करे पंजाब में उहो खयो था वञनि। हीउ जेको सिंध सां लाॻी थो करे अन्याय थींदो थो रहे, ज़्यादती थींदी थी रहे, ज़ुल्म थींदो थो रहे, इहो असां ॼण हिकु शइ इहा सम्झी छॾियो त हिन नंढड़नि एहतिजाजनि सां उहो कोन थींदो हल। उन जे लाइ असां सभिनी माण्हुनि खे पंहिंजे क़ौमी ख़ुददारी सां अॻिते अचिणो पवंदो ऐं उहो वाज़े नमूने सां चवां त हीअ जेके असांजा हीअं हिन क़िस्म जा मिड़ाक आहिनि या अहिड़े क़िस्म जूं के तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे कान्हे का। उन जे लाइ असांखे सिधो सो सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद करणी पवंदी। जेसि ताणी सिंध आज़ादु न थींदी त कॾहिं तव्हां खां कारूंझर खसींदा, कॾहिं तव्हां खां बेट खसींदा, कॾहिं तव्हां खां पाणी खसींदा, त कॾहिं तव्हां खां हिन धरतीअ ते। हाणे मुसीबत इहा आहे त कराची असांजी, सिंध असांजी, धरती असांजी, पर उन में इहे कानून पास था कया वञनि त बाबा कराची जे अंदरि सिंधी माण्हू को दाख़िल नथो थी सघे, कराची जे अंदरि कराची जे कारखाननि में सिंधी माण्हुनि खे नौकिरी नथा ॾियनि, कराची जे अंदरि सिंधी शागिर्दनि जी दाख़िला ते बंदिश आहे, कराची में सिंधी जेको वञे थो त इहे अफ़गानी बिहारी पंजाबी पठान उन्हनि खे सिरूं हाणी किथे था विझनि। इहा सूरत हाल आहे। हाणे इहा सूरत हाल ईअं कान वेंदी। उन जे लाइ असांखे पंहिंजो पाण खे क़ौमी बुनियाद ते मुतहद थियणो पवंदो, मुनज़िम थियणो पवंदो ऐं सिंध जी आज़ादी जे लाइ पाण खे पेशकदमी करणी पवंदी।